नाज़रीन नौशर फिरोज़ मां वाक़ई अपडेट कंदालू रिपोर्ट करे रहिया रिज़वान अली जुमानी नौशर फिरोज़ भरिसां ॻोठ सां रखियो चांडियो जरावासी 15 साला नौजवान इब्राहिम पुट रोशन चांडियो पंहिंजे ॻोठ जो दोस्त मोहम्मद चांडियो घरां मज़दूरी वठी ॾियण जे बहाने वठी 3 ॾींहं इज्तमाही ज़िना कंदो रहियो। फ़ोन नंबर बंदि करे छॾिया। वारसनि पारां खेसि ॻोल्हे कुटको ॾेई नौशर फिरोज़ थाणे ते ॿधी पेश कयो आहे। पुलिस लेटर ॾेई नौजवान खे अस्पताल इलाज लाइ मोकिलियो आहे। विकिरे जो पीउ रोशन चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन मूंखे चयो त छोकिरो ॾे कम ते लॻायांसि 15,000 पघार ॾींदोमांसि। छोकिरो वठी निकितो नंबर बंदि करे छॾियो। 3 ॾींहंनि खां पोइ जॾहिं करे असांखे ॿुधायो त मूंखे मज़दूरी कोन वठी ॾिनी हुअसि। 3 ॾींहंनि खां मूं सां ज़िना कंदो रहियो। अॼु मां भॼी तव्हां वटि पहुतो आहियां। हुन जा माइट हुन दोस्त मोहम्मद चांडियो खे कुटको ॾेई थाणे ते पहुचायो। पुलिस खां लेटर वठी नौजवान खे अस्पताल दाख़िल कयो आहे। पुलिस सां राब्तो करण ते ॿुधायो त जवाबदार असां वठी आया आहियूं। पुछा गुछा जारी आहे। जीअं अस्पताल मां डॉक्टर तस्दीक कंदा त असां FIR दाख़िल कंदासीं।